नाज़िन ढोरो नारो वासी पुरियत ताराचंद कोहली गुज़रियल केतिरे अरसे खां बीमारी सबबि मुफ़लिसी वारी ज़िंदगी गुज़ारण ते मजबूर आहे। संदसि वारसनि इलाज लाइ मदद जी अपील कई आहे। उन हवाले सां ॾिसूं था राशिद कादिर भट्टी जी हीअ रिपोर्ट। हाणे जेकी आहियूं भाउ पहुची सघो उहो मुंहिंजी मदद करो। जी असां हिन वक़्तु मौजूदु आहियूं ढोरनारो दड़े ते, जिते ढोरनारो दड़े जो रहवासी तारो कोहली जेको काफ़ी वक़्त खां पुरस्कार बीमारी में वरितल आहे, जंहिंखां पोइ हुनजो इलाज न थी रहियो आहे। हू ग़रीब मिसकिन आहिनि, हू पंहिंजे घर जो अलाह ताला खपाए करे इलाज करायो वधी अचो त उन हवाले सां हुन सां हुनजे घर भातियुनि सां ॻाल्हि ॿोल कई त उन्हनि जो छा चवणु आहे। किथां गुज़रंदा वारे जी माना लॻी हाणे 12 महीना थिया बेरोज़गारी थिए पई, पियो आहियां घटि थिए बाबा, पियो अलाए अलाए ख़ैर सलाह बाबा, बसि बाबा उहो टाइम हो असांजो। हा हाणे त कोन्हे हाल बाबा, किथां करायां। ग़रीब माण्हू मीरपुर अमरकोट ढोरनारो सॼो मुल्क हणी बीह रहियो, हाल त उहा जा उहा। जंहिं वटि वञा महीनो 2 महीना पुरे पछाड़ी जो चए बाबा हाणे वञ वरी ॿिए डॉक्टर वटि मीरपुर वञ हैदराबाद, इहे हाल लॻा पिया। हाणे जेकी आहियूं भाउ पहुची सघो उहो मुंहिंजी मदद करो बाबा। अदा इहो आहे ही बीमार पियो आहे तारो, हाणे कोई इलाज करायो, महिरबानी करे। असां वटि पैसो मिले कोन थो। हा पैसो मिले कोन थो, एतिरी मदद करो त हिनखे बि ठाहियो। अदा असांजो इहो चवणु आहे, असांजो माण्हू ॾोकिरो असीं ॿ पुट न हिकिड़े हिकिड़े जा 10-10 ॿार संदो पूरत कोन था करे, असांजी किथां करे। असीं मिसकिन माण्हू माना माल टपड़ घर में मां का शइ कोन छॾी आहे, हर माना अमरकोट सां करे असीं कयो। हाणे असीं मिसकिन माण्हू ॾोकिरो मुंहिंजो खटते पियो, हाणे असांखे केरु भाए केरु कमाए केरु खाराए, अने असीं ॾाढा माना परेशान आहियूं भाउ। इहा ॻाल्हि माना असां मिसकिन जी मदद करियूं। पुफो आहे, हिन जो इलाज ॿियो सभु कुझु करे असां माल ॿियो सभु विकिणे ख़तमु करे छॾियो। घर में टपड़ बि का कोन रहियो, उहा सभु विकिणे छॾियो आहे। हाणे हिन जो इलाज कोन थो थिए ऐं असां वटि पैसो ॿियो आहे कोन का शइ जेको हुन जो इलाज कराऊं। ॻाल्हियूं ॿुधियूं ढोरनारो दड़ो जे रहवासी ताराचंद कोहली जूं ऐं हुनजे घर वारनि जूं जेको पुरस्कार बीमारी में वरितल आहे काफ़ी वक़्त खां, जंहिंजो इलाज न थी रहियो। हुनजे घर वारनि जो इहो ई चवणु त ताराचंद कोहली जेको हिकु ग़रीब मिसकिन हुयो, गाॾो हलाए घर जो गुज़र सफ़र कंदासीं, जेको गुज़िरियल 6 महीननि खां पुरस्कार बीमारी जे मुब्तला थी वियो आहे। तंहिंखां पोइ हुनजे घर जो गाॾो हलणु इंतिहाई ॾुखियो थी पियो आहे, तंहिंखां मुंहिंजो इलाज न थी रहियो आहे। हुननि जो इहो ई चवणु वस वारनि ऐं चूंडियल नुमाइंदनि खां हुनजे ताराचंद कोहली हुनजे घर वारनि इहो मुतालबो कयो त हुनजो इलाज करायो वञे ऐं हुनजी पुरगोर लधी वञे, जीअं हू सही सेट थी हली घुमी फिरी सघे। राशिद कादिर भट्टी, मेहरान टीवी न्यूज़, ढोरो नारो।